जी नाज़रीन, अहम ख़बर मां कढियूं त जाम शोरे में क़ाइम रीडिंग हॉल खे सिंधी अदबी बोर्ड जे अॻूणे चेयरमैन अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी जे नाले सां मनसूब कयो वियो आहे। सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा पारां जमील डिस्प्ले सेंटर में क़ाइम रीडिंग हॉल जो नालो सिंधी अदबी बोर्ड जे अॻूणे चेयरमैन अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी जे नाले सां मनसूब कयो वियो आहे। उन मौक़े ते सिंध जो अदीब ऐं लेखक सिंधी अदबी बोर्ड जे अॻूणे चेयरमैन मोहम्मद इब्राहिम जोयो जे नाले सां डिस्प्ले हॉल जो इफ़्तिताह कयो वियो आहे। सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा चयो आहे त अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी मशहूर आलम हो जंहिं मज़हबी ऐं दीनी इल्म ते तमामु घणो लिखियो आहे। हुन चयो त अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी जूं सिंधी अदबी बोर्ड में कयल ख़िदमतुनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ रीडिंग हॉल संस जे नाले सां मनसूब कयो वियो आहे। इफ़्तिताही तक़रीब में सिंधी अदबी बोर्ड जो सेक्रेटरी सईद सिकंदर अली शाह, गुलबदन जावेद मिर्ज़ा, सैयद मोहम्मद अली शाह, मियां हिसामुद्दीन, पीर बशीर गुल हसन दर्स सरवरी, मोहम्मद रहीम नूहानी, सलीम अख्तर पीरज़ादो, ग़ुलाम हैदर कच्छी ऐं मीर अली शाह काज़मी समेत ॿियनि मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई।